नाज़रीन भली कार चंदासीं बुलेटिन जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं इन ख़बर सां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त महांगाई वॾो मसइलो आहे। कर्ज़नि जो ॼार फाही जो फंदो बणिजी वियो आहे। मुल्क जी मईशियत खे ठीकु करण लाइ वॾे पैमाने ते सुधारा आणे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सऊदी अरब जे शहर रियाज़ में आलमी इक़्तिसादी फोरम जे इख़्तितामी तक़रीब खे ख़िताब जा तफ़सील हिन रिपोर्ट में। गादी वारे शहर रियाज़ में आलमी इक़्तिसादी फोरम के इजलास की पुॼाणी वारी सेशन के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मौसमियाती तब्दीली सबब पाकिस्तान तमाम घणो मुतासिर थियो आहे। पाकिस्तान में ॿोॾि सबब बड़ी तबाही आई। ॿोॾि सबब असांजी मईशत जो $30 अरब जो नुक़सान थियो। पाकिस्तान जो मौसमियाती तब्दीली में को बि किरदार न आहे। Climate led devastation in Pakistan in 2022 was something which was unimaginable. And I have to say, in all humility, that Pakistan is one of those countries which has nothing to do with these reasons leading to climate change. Our contribution to emissions is not even a fraction of a percent. And yet, we were devastated like never before. Large swaths of land were submerged, millions of houses were washed away, millions of animals, and stagnant water-borne disease spread all over the country. And we cough out hundreds of billions of rupees from our own scarce resources to rehabilitate affectees, millions of them, children. वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त महांगाई वॾो मसइलो आहे। कर्ज़नि जो ॼार फाहीअ जो फंदो बणिजी वियो आहे। मुल्क जी मुआशियात खे ठीकु करण लाइ वॾे पैमाने ते सुधारा आणे रहिया आहियूं। We had to borrow loans at expensive rates. I mean, we were not at fault at all. For no rhyme or reason, our country was hit in a way that in my lifetime, I have never seen this kind of catastrophic situation. And now that we have taken over, ॿिया शहबाज शरीफ़ फ़लस्तीन जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदे चयो त गज़ा में अमन खां सवाइ दुनिया में अमन क़ाइमु नथो थी सघे। फ़लस्तीन में अमन जो क़याम तमामु घणो ज़रूरी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त यूक्रेन जंग सबबि दुनिया में महांगाई में इज़ाफ़ो थियो। ॿिया शहबाज शरीफ़ चयो त असांखे पंहिंजनि पेरनि ते बीहणो आहे। पंहिंजे पेरनि ते बीहणु ॾुखियो आहे पर नामुमकिन न आहे। असां मुल्क में वॾे पैमाने ते सुधारा आणे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सऊदी अरब हमेशा ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो ऐं हर औखी वेल में कुल्हो कुल्हे सां मिलाए बीठो। ॿिए पासे सऊदी अरब जे गादी वारे शहर रियाज़ में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी अरब जे वापार वारे वज़ीर माजिदुल कस्बी सां मुलाक़ात कई। तफ़सील हिन रिपोर्ट में। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब जा मुआशी तालुकात नए दौर में दाख़िल थी चुका आहिनि। सऊदी अरब जे वापार वारे वज़ीर माजिदुल कस्बी जो चवणु आहे त सरमायाकारीअ में पाकिस्तान पहिरीं अवलियत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी अरब जे दौरे ते आहे जिते हुन सऊदी अरब जे वापार वारे वज़ीर माजिदुल कस्बीअ सां मुलाक़ात कई। गॾिजाणीअ में वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़, मुसद्दिक़ मलिक ऐं जाम कमाल बि मौजूदु हुआ। उन मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सरमायाकारी सहूलत काउंसिल ॿाहिरीं सीड़पकारीअ खे हथी ॾियण लाइ सरगर्म आहे। ॿिया शहबाज शरीफ़ चयो त सरमायाकारी सहूलत काउंसिल ॿाहिरियनि सीड़पकारनि खे सहूलतूं फ़राहम करण लाइ हर वक़्तु तयारु आहे। उन मौक़े ते सऊदी अरब जे वापार वारे वज़ीर माजिदुल कस्बी चयो त पाकिस्तान खे सरमायाकारीअ लाइ अवलियत ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तान सां भरपूर सरकार जारी रहंदो। नाज़रीन स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान पारां मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कयो वियो आहे। स्टेट बैंक पारां व्याज जी शरह 7 भेरो 22% बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान मॉनिटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। स्टेट बैंक 7 भेरो व्याज 22% बरक़रार रखियो आहे। स्टेट बैंक जो व्याज 22% बरक़रार रखण वारो फ़ैसिलो मुल्क में 2 महीननि ताईं लागू रहंदो। स्टेट बैंक जो चवणु आहे त मुल्क में महांगाई में घटिताई अची रही आहे। मुस्तक़बिल में महांगाई में वधीक घटिताई ईंदी। स्टेट बैंक मूजिबि करंट अकाउंट खसारे में बि घटिताई अची रही आहे ऐं परॾेही नाणे जे ज़ख़ीरनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे।
स्टेट बैंक मूजिब सेप्टेम्बर 2025 ताईं महांगाई जी शरह के 5 खां 7% जे हदफ ताईं घटि कयो वेंदो। मॉनिटरी पॉलिसी कमेटी नोट कयो त आलमी मंडीअ में जिन्सुनि जी क़ीमत घटिजी रही आहे। मौजूदा वाक़िअनि सबबि बेयकीनीअ वारी सूरत हाल में इज़ाफ़ो थियो। बजट बाबति खयल कदम बि महांगाई जी सूरत हाल ते असरअंदाज थी सघनि था। वाज़ रहे त गुज़िरियल कारोबारी हफ़्ते जे आख़िरी ॾियारे स्टॉक मार्केट में ज़बरदस्त तेज़ी ॾिठी वई। तॾहिं त मार्केट जे तज्ज़ियेकारनि जो चवणु आहे त मुस्तक़बिल में व्याज जी शरह में मुतवक़िअ घटिताई बाज़ारनि जे शयुनि खे मथे खणी वञी रही आहे। नाज़रीन, जेवाई सरबराह मौलाना फज़ल रहमान कराची में 2 ऐं पिशावर में 9 मई ते मिलियन मार्च करण जो ऐलान करे छॾियो आहे। क़ौमी असम्बली में ख़िताब कंदे मौलाना फज़ल रहमान जो चवण हो त PTI जो जलसो करण जो हक़ ॾियण जी हिमायत करियां थो। हुन चयो त जलसो करण PTI जो आइनी हक़ आहे। असां जमहूरियत विकिरो करे पंहिंजा आका बणाया आहिनि। संदसि चवण हो त असम्बली पंहिंजी मर्ज़ी सां कानून बि पास नथियूं करे सघनि। असां इन लाइ कमज़ोर आहियूं जो हर भेरे सौदेबाज़ी करे वेहूं था। मौलाना फज़ल रहमान जो चवण हो त पाकिस्तान हिन वक़्तु गैर महफ़ूज़ रियासत आहे। उन जो ज़िम्मेवार केरु आहे? हुन चयो त मौजूदा असम्बलियूं ख़रीद कई वयूं आहिनि। असां जमहूरियत विकिरो कई जंहिं सबबि असांजी इहा हालत आहे। संदसि चवण हो त पाकिस्तान हिन वक़्तु गैर महफ़ूज़ रियासत आहे। ज़िम्मेवार केरु आहे? जेके असांजा मातहत हुजणु घुरिजनि हा अॼु उहे आका बणिजी विया आहिनि। हुन वधीक चयो त क़ाइद आज़म जो पाकिस्तान किथे आहे ऐं जमहूरियत किथे बीठल आहे। साहब जो बात कर रहे थे, उनका जो मुतालबा था, मेरे ख्याल में उनका मुतालबा सही था। जलसा करना उनका हक है और मैं उनके इस मुतालबे की हिमायत करता हूँ। मसला यहाँ तक महदूद नहीं है कि हम जलसा कर सकते हैं या नहीं कर सकते। इस बात पर संजीदगी से गौर किया जाए कि हमारा मुल्क आज कहाँ खड़ा है। न ब्यूरोक्रेसी का कोई किरदार है। हमारी अवामी नुमाइंदगी पर सवाल उठाए जा रहे हैं। क्या ये अवाम के नुमाइंदा पार्लियामेंट है? इससे कब निकलना है हमने? हमें जो नताइज मुरत्तब करके दे, जिनको यहां पर बैठने के लिए फहरिस्त में नाम शामिल करे, उस पर कब तक आप समझौते करते रहेंगे? कब तक हम ये सोचते रहेंगे, भीख मांगते रहेंगे उनके दरवाजों पर बैठकर? और जो इलेक्शन हुए हैं, हमें तो 2018 के इलेक्शन पर भी एतराज था, आपको भी एतराज था, पीपल्स पार्टी को भी एतराज था, मुस्लिम लीग नून को भी एतराज था, मेरे बुजुर्ग बैठे हैं उनको भी एतराज था। इस वक्त भी तो मैंडेट तकरीबन वही है, कुछ थोड़ा आगे पीछे। इसी मैंडेट के साथ उस वक्त धांधली क्यों थी और इसी मैंडेट के साथ आज धांधली क्यों नहीं है? बेपासे अवा के बुधाइंदा हलू तुर्क बड़ी फौज के कमांडर के निशान इम्तियाज मिलिट्री सां नवाज़े वियो। तुर्क जनरल सदर आसिफ अली ज़रदारी सां पिण मुलाक़ात कई। ऐवान सदर इस्लामाबाद में तकरीब कोठाई वई। तुर्क कमांडर जनरल सेल्सो बी राक्तोगुलो के निशान इम्तियाज मिलिट्री सां नवाज़ियो वियो। तकरीब दौरान सदर आसिफ अली ज़रदारी मुअज़्ज़ज़ मेहमान के निशान इम्तियाज़ मिलिट्री सां नवाज़ियो। तकरीब खां पोइ तुर्क फ़ौज जे कमांडर सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात बि कई। मुलाक़ात दौरान बि तरफ़े नातन समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। तुर्क कमांडर आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात कई। ISPR जो चवणु आहे त आर्मी चीफ ॿिन्ही मुल्कनि जे फ़ौज में सहकार खे वधीक हथी ॾियण ते ज़ोर भरियो। ISPR मूजिब तुर्क कमांडर जनरल साल्सवेक आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर से मुलाकात कई। ISPR जो चवणु आहे त मुलाकात दौरान दिफ़ा समेत गॾियल सरकार के हथी वठण बाबति ख़्यालनि जी ॾेवट कई वई। ISPR मूजिब मुलाकात में तारीख़ी सक़ाफ़ती ऐं मज़हबी बुनियादनि ते मज़बूत लाॻापनि ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो। ISPR जो चवणु आहे त आर्मी चीफ ॿिन्ही मुल्कनि जे फ़ौज में सहकार खे वधीक हथी ॾियण ते ज़ोर ॾिनो। ISPR मूजिब तुर्क कमांडर GHQ पहुची शहीदन की यादगार ते हाज़िरी पिण भरी। बे पासे वॾे वज़ीर जे सलाहकार नजमी आलम PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर सां मुलाक़ात कई। वॾे वज़ीर जे सलाहकार नजमी आलम बिलावल हाउस कराची में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं PP औरत विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान वॾे वज़ीर जे सलाहकार नजमी आलम पंहिंजनि खातनि जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते वॾे वज़ीर जे सलाहकार नजमी आलम जो चवणु त मुख़्तलिफ़ खातनि में बहितरी जे लाइ कमु करे रहिया आहियूं। अॻूणे सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। तवनाई वारे
अगूड़े वजीर इम्तियाज शेख बिलावल हाउस पहुंची पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से मुलाकात कई। बिन्ही अगवाणन विच में मुलाकात दौरान सिंध ऐं मुल्की सियासी सूरत हाल समेत मुख्तलिफ मामलन ते ॻाल्हियूं कई वयूं। अगवाणन में मुलाकात दौरान पीपल्स पार्टी अगवान बैरिस्टर फराज इम्तियाज शेख पिण मौजूद हो। सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत हेठ तरक्याती कमन बाबत इजलास थियो। संदसि चवड़ा हेठ हलंदड़ मनसूबा जल्द मुकम्मल कया वञनि। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत हेठ तरक्याती कमन बाबति अहम इजलास थियो आहे। इजलास में मलीर एक्सप्रेस वे शाहराह फैसल समेत सॼी सिंध में हलंदड़ तरक्याती कमन बाबति तफ़सीली तौर ते ब्रीफ कयो वियो। इजलास में पीडी मलीर एक्सप्रेस वे न्याज़ सूमरे चयो त मलीर एक्सप्रेस वे ते कम तेज़ी सां जारी आहे। हुन चयो त 38 किलोमीटर डिघो एक्सप्रेस वे 3 जून 2025 ताईं 27 अरब रुपयनि जे लागत सां मुकमल थी वेंदो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणो त असांजी कोशिश आहे त एक्सप्रेस वे जे 6 इंटरचेंजिस मां जेको बि मुकमल थिए उन ते ट्रैफ़िक शुरू कई वञे। उन चयो त जल्दी उन समूरे एक्सप्रेस वे जो दौरो कंदुसि ऐं उन हवाले सां को वधीक फ़ैसिलो ज़रूरु कंदुसि। सूबाई वज़ीर DG KDA खे हिदायत कई आहे त फंड्स जे अदम दस्तियाबीअ सबबि देरि थियल मनसूबनि जे फौरी रिपोर्ट पेश कई वञे ऐं उन्हनि मनसूबनि खे हलंदड़ साल मुकमल कयो वञे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चयो आहे त तरक्याती स्कीमुनि जो मयार बरक़रार रखियो वञे। दुरुस्त कम न कंदड़ ठेकेदार ब्लैक लिस्ट कया वेंदा। वर्क्स एंड सर्विसेज एजेंट्स खाते वारी सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी सदारत हेठ तरक्याती मनसूबनि बाबति इजलास थियो। मोहसिन हाउस ठठो में थियल इजलास दौरान वर्ल्ड एशियन तरक्याती बैंक जे वफ़द ऐं सूबाई कोस्टल हाईवे ऐं हाईवेज़ खाते जे ऑफिसरनि शिरकत कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चयो त तरक्याती स्कीमुनि ते कम तेज़ कयो वञे। हुन चयो त तरक्याती स्कीमुनि जो मयार बरक़रार रखियो वञे। जेको ठेकेदार कम सही नमूने कम न कंदो उनखे ब्लैक लिस्ट कयो वेंदो। संदसि चवण हो त स्कीमुनि खे जल्द खां जल्द मुकमल कयो वञे। जेकॾहिं फंडिंग या ॿियो को मसइलो हुजे त आगाह कयो वञे। ॿिए पासे IG सिंध पुलिस ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं आहिनि। अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो। मंजूर अली खे SP टेक्निकल फॉरेंसिक्स CTD कराची में मुक़ररु कयो वियो। SSP सुहाई अज़ीज़ खे एडिशनल IG फाइनेंस CPO सिंध मुक़ररु कयो वियो आहे। IG सिंध पारां पुलिस ऑफिसर्स जे मुक़ररनि ऐं बदिलियुनि जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। सिंध सरकार मुख़्तलिफ़ अमलदारनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं आहिनि। अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो। एडिशनल डेप्टी कमिश्नर 1 ज़हूर अली खे कियामाड़ी मां बदिली करे डेप्टी कमिश्नर जैकबाबाद मुक़ररु कयो वियो। DC जैकबाबाद दादलो ज़हरारी स्पेशल ट्रेनिंग कोर्स ते लाहौर आहे, जंहिंजी पिणु बदिली कई वई आहे। एडिशनल सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड पोर्ट्स गुलाम मुस्तफ़ा शेख खे एडिशनल कमिश्नर 1 कराची डिवीज़न मुक़ररु कयो वियो आहे। ऑफिसरनि जी मुक़ररियुनि ऐं बदिलियुनि जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। ॿिए पासे नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण पार्टी सरबराह मियां नवाज़ शरीफ़ जे राब्ते बाद सुभाणे हाला में इजलास घुराए वरितो। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण सां टेलीफोनिक ते राब्तो कयो। नून लीग सरबराह सिंध अंदरि पार्टी खे मुनज़्ज़म करण जूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि। जंहिं बाद बशीर मेमण सुभाणे हाला में इजलास घुराए वरितो आहे। बशीर मेमण जो चवणु आहे त इजलास में कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काना डिवीज़न जा उहिदेदार शरीक थींदा। उन चयो त मियां नवाज़ शरीफ़ पार्टी खे मुनज़्ज़म करण जूं हिदायतूं कयूं आहिनि। संदसि चवणु आहे त इजलास में तंज़ीम साज़ी समेत पार्टीअ खे वधीक मुनज़्ज़म ऐं मुतहरिक करण ते वीचारियो वेंदो। नाज़रीन, लाड़कानो पुलिस इंसानी स्मगलिंग जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो आहे। पुलिस मौजूदु पंजाब वासी मुगवी शागिर्दियाणी खे बाज़ियाब कराए 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। रिपोर्ट करे रहियो आहे लाड़काणे जो ब्यूरो चीफ रशीद समूह। पुलिस इंसानी स्मगलिंग जी कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। पुलिस अगवा थियल 20 वरहनि जे 12हें क्लास जी शागिर्दियाणीअ खे बाज़ियाब कराए मुलविस गुरूह जे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SSP लाड़कानो मीर रोहल ख़ान खोसो ॿुधायो त DSP हैदरी पारस बखराणी, इंचार्ज CI इंस्पेक्टर गुलाम मुज़म्मिल सूमरो ऐं SHO हैदरी, सब इंस्पेक्टर अशफाक अहमद शर हैदरी थाणे जी हद शोधा कारसाज़ चौक वारे इलाइक़े में कार्रवाई कई। SSP लाड़कानो रोहल खोसो मूजिब पंजाब सूबे जे शहर विहाड़ी वासी 20 वरहनि जी मुगवी शागिर्दियाणी सुमेरा धीउ मोहम्मद नवाज़ खे हिफ़ाज़त सां बाज़ियाब कराए वरितो आहे। SSP वधीक ॿुधायो त पुलिस इंसानी स्मगलिंग में मुलविस गुरूह जे 2 जवाबदारनि पंजाब जे ज़िले शेखूपुरा जे शहर मुरीद के वासी मुनीर अहमद पुट बशीर अहमद राजपूत ऐं मुल्तान वासी कसूर अब्बास उर्फ रियाज़ सियाल खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हुन वधीक ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदारनि खां मक़ामी गुरू, ॿियनि साथियुनि ऐं सहूलियतकारनि बाबति पुछा ॻाछा जारी आहे। गिरफ़्तार जवाबदारनि पंहिंजे ॾोह जो इतराफ़ कयो आहे। 2 जवाबदार अॻु बि जेल काटे चुका आहिनि।
बेबासी हवा खे ॿुधाईंदा हलूं मीरपुर ख़ासि पुलिस कार्रवाई कंदे शागिर्दनि खे मंशियात विकिरो कंदड़ मंशियात फरोश खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस गुझे इतला ते कार्रवाई कंदे जवाबदार शादी पलीवासी अदनान पमर खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार वटां मनशियात हथ कई वई आहे। जवाबदार यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे मनशियात विकिरो करण जो एतराफ़ पिणु कयो आहे। पुलिस मूजिब जवाबदार फेसबुक पेज ऐं व्हाट्सएप ग्रुप ठाहे रखिया आहिनि, जंहिं ज़रिए शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे उन ग्रुप में एड करण बाद खेनि मनशियात विकिरो कंदो हो। लाड़काने जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस कार्रवाइयूं कंदे 4 मनशियात फरोशनि खे गिरफ़्तार कयो वियो। पासपोर्ट ऑफिस वारे इलाइक़े में पुलिस आदि मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे मक़ूल ग्रोह जे अहम मंशियात फरोश जवाबदार सजाद मक़ूल खे 2 किलो चर्स समेत गिरफ़्तार करे वरितो। साॻेई थाणे जी पुलिस आरेजा नाके वारे इलाइक़े में मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कई, जे दौरान मंशियात फरोश अफ़ज़ल अब्दुल सत्तार ऐं बशीर खे 1 किलो चर्स फिटो करे फरार थी विया। पुलिस मूजिब फरार थियल 3 मंशियात फरोशनि ख़िलाफ़ सरकार जी फरियाद ते अलॻि अलॻि केस पिणु दाख़िल कया विया आहिनि। पुलिस मूजिब धामरा पुलिस ॻोठ मियां लाल में मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कई, जे दौरान जवाबदार कोड़ल शहाणी, गुलाम हुसैन शहाणी ऐं हफ़ीज़ुल्ला शहाणी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि वटां 5 किलो चर्स, 990 ग्राम अफ़ीम ऐं 5 लख रुपया रोक रक़म हथ कई वई। पासे हवा खे ॿुधाईंदा हलूं शेदादपुर वेझो 3 हथियारबंदनि ॾींहं ॾिठे जो घर में घिड़ी फुरिजी कोशिश कई। मुज़ाहिमत ते जवाबदारनि ज़ाल मुड़ुस खे क़त्ल करे छॾियो, जॾहिं त संदनि नुंहुं ज़ख़्मी थी पई आहे। जटिया पाड़े में हथियारबंदनि सरवर राजपूत जे घर में घिड़ी औरतुनि खे पातल सोना ॻह लाहिण जी कोशिश कई त घर धणियुनि मुज़ाहिमत कई। हथियारबंदनि जी फायरिंग में सरवर राजपूत ऐं संदसि ज़ाल कौसर राजपूत मारिजी वई, जॾहिं त संदनि नुंहुं सुमेरा ज़ख़्मी थी आहे। फोरू औरतुनि खे पातल सोना ज़ेवर कननि मां लाहे खणी फरार थी विया। फोती ज़ाल मुड़ुस जा मढ़ ऐं ज़ख़्मी औरत खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी औरत खे तिबी इमदाद ॾियण बाद गणती जोगी हालत में हैदराबाद लियो वियो। रोड़ी वेझो ट्रैक्टर ट्राली फुर करण जी कोशिश दौरान मुज़ाहिमत करण ते हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॻोठाणे खे क़त्ल करे छॾियो। दब्बर थाणे जे हद में ट्रैक्टर ट्राली फुर करण जी कोशिश कई, जे दौरान मुज़ाहिमत ते हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठ हसन चौहान जे रवासी शाहनवाज़ चौहान खे क़त्ल करे छॾियो। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुचे नौजवान जो लाश पोस्टमार्टम कराइण लाइ अस्पताल आंदो, जिथां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिब नौजवान ट्रैक्टर ट्राली ते मज़दूरी करण लाइ संगरार वञी रहियो हो त हथियारबंदनि खेसि गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। पुलिस मूजिब मामले जी जांच करे रहिया आहियूं, जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। कश्मीर भरिसां नींगर गुज़िरियल 4 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो। वारिसनि नींगर जी ॻोल्हा में मदद जी अपील कई। गुड्डू थाणे जे हद मां नींगर ज़ीशान अली लाशारी गुज़िरियल 4 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारिसनि जो चवणु आहे त नौजवान जी तमामु घणी ॻोल्हा कई आहे, पर संदसि को बि ॾस पतो न पइजी रहियो आहे। वारिसनि SSP कश्मीर खे मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर ते मामले जो नोटिस वठी नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। सांगी वेझो नींगर पुरस्कार तौर ते गुम थी वियो। संदसि वारसनि अख़्तियारनि खे ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। बायजी थाणे जे हथ चोंगा ॻोठ जो रवासी 14 वरियनि जो नजीबुल्ला मीराणी पुरस्कार तौरु गुम थी वियो। गुम थियल नींगर जे वालिद हबीबुल्ला मीराणी बायजी थाणे ते इतला ॾिनो आहे त मुंहिंजो 14 सालनि जो पुटु नजीबुल्ला 2 ॾींहनि खां गुम आहे। हुन थाणे ते इतला ॾींदे चयो त मुंहिंजो पुटु घर खां ॿाहिरि निकिरी वियो हो, जेको हिन महल ताईं घर नाहे मोटियो। संदसि चवणु हो त मुसलसल ॻोल्हा बावजूदि पुट जो ॾस पतो न पइजी सघियो आहे। नोटिस वठी पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। अमरीकी क़ौमी सलामतीअ जे तर्जुमान जॉन किर्बे चयो आहे त मुनासिब मनसूबाबंदीअ खां सवाइ इसराइल जे रफ़ा ऑपरेशन जी हिमायत नथी करे सघिजे। जॉन किर्बे चयो आहे त इसराइल रिफ़ा ऑपरेशन खां पहिरियां अमेरिकी ख़दशनि खे ॿुधण ते रज़ामंदी ज़ाहिर कई आहे। हुन चयो त अमरीका जा ख़दशा ख़तमु थियण ताईं इसराइल रिफ़ा ऑपरेशन न करण जी ख़ातिरी कराई आहे। संदसि चवणु हो त परॾेही वज़ीर ईंदड़ हफ़्ते विच ओभर जो दौरो कंदो। रिफ़ा ऑपरेशन बाबति इसराइली अमलदारनि सां मिलंदो। अमेरिकी क़ौमी सलामती जे तर्जुमान चयो त गज़ा में आर्ज़ी जंगबंदी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जे टॉप एजेंडा आहे। घटि में घटि 6 हफ़्ता जंगबंदी चाहियूं था। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान चयो आहे त फ़लस्तीन जे मसइले जो वाहिद रस्तो 2 रियासती हल आहे। फैसल बिन फरहान चयो त फ़लस्तीन मसइले जो मुस्तक़िल हल ख़िते ऐं दुनिया जे मुफ़ाद में आहे। हुन चयो त ग़ज़ा जंग न रुकी त वरी तबाही खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। ग़ज़ा जे नए सर तामीर जे लाइ 30 साल घुर्बल आहिनि।
संदसि चवण त गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल फ़लस्तीन मसइले जे हल में मदद करे। कैनेडा के वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो खालसा डे ते सिखनि जे मेड़ाके खे ख़िताब में वाइदो कयो त संदन हुकूमत मुल्क में सिखनि जे हक़नि ऐं आज़ादीअ जो तहफ़ुज़ कंदी। आलमी ख़बरूं इदारे मूजिब वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो वधीक चयो त कैनेडा में लॻभॻि 8 लख सिख रहंदा आहिनि जिन जो तहफ़ुज़ असांजो फ़र्ज़ु आहे। जस्टिन ट्रूडो वधीक चयो त सिख बिरादरी खे नफ़रत ऐं इम्तियाज़ी सलूक जो शिकार न थियण ॾिनो वेंदो। जस्टिन ट्रूडो वधीक चयो त कैनेडा जे चार्टर ऑफ राइट्स एंड फ्रीडम्स तहत मुल्क जे ॿियनि शहरनि जियां बिना कंहिं ज़ोर ज़बरदस्ती ऐं ॾाढ जे पंहिंजे मज़हब ते अमल करण जो पूरो हक़ हासिल आहे। उन मौक़े ते सिखनि भारत खां अलहदगी ऐं ख़ालिस्तान जे हक़ में नारेबाज़ी पिणु कई। स्टेज ते कैनेडा जे वज़ीर आज़म समेत काबीना जे 4 वज़ीर ऐं लिबरल पार्टी जा 4 मेंबर पार्लियामेंट में पिणु मौजूदु हुआ। तकरीब में हर पासे ख़ालिस्तान जे मक़तूल अगवार हरदीप सिंह निजर जा पोस्टर्स ऐं तस्वीरूं लॻल हुयो। भारत जनता पार्टी जो अॻूणो सदर ऐं मोदी जो पुराणो दोस्त अमित शाह जलसे मां रवानगी वक़्तु हेलीकॉप्टर हादसे में ज़रे घटि बची वियो। भारतीय मीडिया मूजिब बिहार रियासत में चूंड मुहिम दौरान 59 वरियनि जे परॾेही वज़ीर अमित शाह जो हेलीकॉप्टर उॾण वक़्तु पायलट जे कंट्रोल मां निकिरी वियो। थोरो ऊचाई ते वञण खां पोइ ज़मीन सां टकराइजी वियो। मीडिया रिपोर्ट्स मूजिब पायलट पंहिंजी महारत सां हेलीकॉप्टर ते कंट्रोल करे वरितो। हादसे में अमित शाह ऐं संदसि मुहाफ़िज़ महफ़ूज़ रहिया जॾहिं त हेलीकॉप्टर खे थोरो नुक़सानु पहुतो आहे। मीडिया रिपोर्ट्स मूजिब 5 साल अॻु बि अमित शाह पंहिंजे हेलीकॉप्टर मां लहण वक़्तु पेर तिरकण सबबु किरी पियो ऐं उन टाइम में बि खेसि मामूली धक लॻा हुआ। हे हुयो हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। कुझु देरि में हाज़िर थींदासीं हेडलाइन सां गॾु।